भिरा रोड भरिसां ॻोठ मलिक शाहजहां अवाण में GDA अॻवाणी अॻूणे MP डॉक्टर अब्दुल सत्तार राजपत जी सदारत में गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें मुख़्तलिफ़ जमायतनि मुस्लिम लीग नून जे अॻवान शकील ख़ान जलबाणी, लाला अब्दुल करीम काकड़, मलिक वसीम अवाण, फंक्शनल मुस्लिम लीग तालुके भिरिया सिटी जे अॻवाननि फ़कीर अफ़ज़ल कीरियो, निसार अहमद कीरियो समेत इलाइक़े जे मुअज़्ज़िज़नि शिरकत कई। गॾिजाणी में बाज़ाब्ता तौरु UC राजू कीरियो जे पैनल लाइ GDA जे प्लेटफार्म तां बल्दियाती चूंडूं विढ़ण जो फ़ैसिलो कयो वियो, जंहिंमें ज़िले काउंसलर लाइ ज़ाहिद हुसैन लाखो, चेयरमैन लाइ फ़कीर हाजी शमसुद्दीन कीरियो, वाइस चेयरमैन निसार अहमद बिरोही, काउंसलर फ़कीर अफ़ज़ल कीरियो ऐं ॿिया उम्मीदवार चूंडिया विया, जॾहिं त मख़सूस सीटुनि जे नालनि जो ऐलान बाद में कयो वेंदो। उन मौक़े ते GDA अॻवान डॉक्टर अब्दुल सत्तार राजपत, नून लीग अॻवान शकील ख़ान जलबाणी ख़िताब कंदे चयो त UC राजू कीरियो ते गॾियल मुशावरत सां GDA तरफ़ां उम्मीदवार बिहारिया विया आहिनि। असांजो मुख़ालिफ़नि सां सख़्त मुक़ाबले जो इम्कान आहे। उन मौक़े ते मलिक शाहिद अवाण, मलिक फ़ज़ल अवाण, एजाज़ हिस्बानी समेत ॿियनि मुअज़्ज़िज़नि शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।